अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पेई जिन परख गंजे डूंगर गाम जी, वाचे सब वर्क लोचे लाहुती थिया। भलारे बिटदणी जे भलारे बैत सां मुझी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी आहे दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 26 जून 2025 ख़मीस ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसरूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तबीरनि सां लही सघनि। सिंध ख़िलाफ़ थींदड़ साज़िशनि जा जॾहिं बि पेरा खणजनि था तॾहिं उहे पेरा इख़्तियार धणियुनि जे दरनि ताईं ज़रूरु पहुचनि था। पंहिंजे इक़्तिदार खे बचाइण लाइ हुकुमरान छा छा न कंदा रहिया आहिनि। वॾी ॻाल्हि त हूअ उन धरती सां बि गद्दारी कंदा रहिया आहिनि जेका धरती सदाईं उन्हनि लाइ पनाह गाह रही आहे। न सिर्फ़ु पनाह गाह रही आहे, जंहिं धरती उन्हनि खे पाले वॾो कयो आहे। ॿियो त ठहियो हूअ उन सिंधु दरिया सां बि गद्दारी करे रहिया आहिनि जेको सिंधु दरिया सदाईं उन्हनि जो पेट पालींदो रहियो आहे। जंहिंजो पाणी पी हू न सिर्फ़ु वॾड़ा थिया आहिनि, पर हाणे हुननि सिंधु जो पाणी पीअण बि छॾे ॾिनो आहे, छो त हूअ मिनरल वाटर ऐं अलाए कहिड़ा कहिड़ा मशीनी पाणी पीअण लॻा आहिनि। पर उन्हनि खे शायदि इहो अंदाज़ो बि कोन्हे त सिंधु दरिया जे तुफ़ेल जर जीए थो। उन्हनि खे इहो अंदाज़ो बि कोन्हे त दुनिया जे समूरनि पाणियुनि जो नैमुल बदल सिंधु त थी सघे थो, पर सिंधु जो नैमुल बदल केर बि नथो थी सघे। हाणे जॾहिं सिंध जूं ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग जे नाले ते ॾिनियूं पियूं वञनि तॾहिं हुकूमत 4 अरब रुपया सिंध जी बजट में कारपोरेट फार्मिंग लाइ बि रखिया आहिनि। इन समूरी सूरत हाल ते डॉक्टर बरकत नूनारी लिखे थो, जंहिं वक़्तु अंग्रेज़नि गरियल हिंदुस्तान ते कब्ज़ो कयो त इंडिया जी मौजूदा केरला रियासत ते हिंदू ब्राह्मण पंडितनि जी हुकूमत हुई। केरला रियासत सां यमन जे अरब वापारियुनि जा 1000 सालनि खां गहरा लाॻापा हुआ। केरला जी रियासत ते कॾहिं बि कंहिं अरब मुस्लमान या दहली जे बादशाहनि बि हमलो न कयो। यमन जा अरब ऐं यमन जा यहूदी केरला रियासत में 1000 सालनि खां गॾु रहिया। यमनी अरब मुस्लमान यहूदी जेका टैक्स ॾींदा हुआ उन मां पूरे केरला रियासत ख़ुशहाल गुज़ारींदी हुई। जंहिं वक़्तु अंग्रेज़नि केरला रियासत ते कब्ज़ो करण जी कोशिशि कई त हिंदू पंडितनि अंग्रेज़नि खे चयो त केरला भॻवान जी धरती आहे, हुकूमत असांखे करणु ॾियो, भले टैक्स तव्हां खणो। अंग्रेज़नि चयो त वापारी अरब मुस्लमान या अरब यहूदी असांखे सिधी टैक्स ॾींदा, बाक़ी हिंदनि खां टैक्स पाण वठो, उन मां अधु असांखे ॾियो ऐं बाक़ी अधु ते पंहिंजो मुल्क हलायो। केरला जा हिंदू सभु अछूत हुआ जेके रुॻो ज़मीन ते पोखी कंदा हुआ, पंडितनि फसल ते टैक्स हईं। अंग्रेज़नि चयो त असांखे ॿेड़ा ठाराइणा आहिनि, तव्हां काठ ॾियो, असां मज़दूरी ॾींदासीं। पंडितनि चयो त असां काठ बि ॾींदासीं ऐं मज़दूरी बि पाण ॾींदासीं, बसि तव्हां अराज़ी रहो। सिंध हुकूमत कारपोरेट फार्मिंग लाइ ज़मीन बि मुफ़्त ॾिनी, सिंध जे हिसे जो पाणी बि ॾिनो ऐं हाणे कारपोरेट फार्मिंग लाइ 4 अरब रुपया बि सिंध जी बजट मां ॾिना त ज़मीन पोखण लाइ भाण भुतो गाॾी ट्रैक्टर थ्रेशर बि असांजी बजट मां वठो। अहिड़ी हालत आहे जॾहिं सिंध जा माण्हू बेरोज़गारी सबबु परेशान आहिनि, जॾहिं हारी दरबदरी जो दर्द भोगे रहिया आहिनि, ज़मींदारनि खां ज़मीनूं खसियूं पियूं वञनि, कारपोरेट फार्मिंग जे नाले ते ज़मीनूं ॾिनियूं पियूं वञनि, तॾहिं सिंध सरकार बजट मां बि उन लाइ पैसा ॾेई रही आहे। ज़मीन बि सिंध जी, पाणी बि सिंध जो ऐं पैसा बि सिंध जा, ऐं उन्हनि पैसनि मां कारपोरेट फार्मिंग जे नाले ते कंपनी सरकार पोखी कंदी ऐं उहो फसल पाकिस्तानी हुकूमत खे ॾियण बदिरां ॿाहिरीं मंडी में सप्लाई थींदो ऐं पाकिस्तान खे कुझु बि कोन मिलंदो। बसि पाकिस्तान जा हुकुमरान, ख़ासि तौर ते सिंध जा हुकुमरान इक़्तिदार खे तूल ॾियणु चाहिनि था।
हू चाहिनि था त असांजी हुकूमत जीअं जो तीअं बरक़रार रहे ऐं हूअ चाहिनि था त जेतिरी बि असांखे क़ीमत चुकाइणी पवे उहा असां चुकायूं। अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। इंसाफ़ लाइ दाहींदड़ शहीद नसरुल्ला गॾाणी जे पोयरनि सां बि पुलिस जी बेहसी बरक़रार रहे। शहीद साफ़ी नसरुल्ला गॾाणीअ जे भाउ याक़ूब गॾाणी पंहिंजे भाउ जे यतीम बचड़नि सां गॾु मीरपुर माथेले थाणे जे साम्हूं DIG सखर फैसल अब्दुल्लाह चाचड़ जी गाॾी आॾो एहतजाज कंदे फ़रियाद कई त असांजी फ़रियाद ॿुधो या शहीद जे बचड़नि समेत गिरफ़्तार करियो, पर SSP घोटकी खेनि DIG सां मिलण जी इजाज़त न ॾिनी, जंहिं ते सोशल मीडिया ते सख़्तु तनक़ीद शुरू थी वई। तबसरनि में चयो वियो त जेकॾहिं SSP घोटकी कातिलनि जी गिरफ़्तारी जहिड़ी जुरत नथो रखे त घटि में घटि हू शहीद जे पघर में ॿुॾियल बचड़नि जे मथे ते हथु रखी भाउ याक़ूब खे भाकुर पाए DIG सां मिलण ॾे हा। DIG जे इंसाफ़ जो कूड़ो ई सही पर दिलासो त ॾे हा, पर छा कजे, पुलिस जी उहा ई साॻी बेहसी बरक़रार आहे। सिंध जे मज़ाहिमती ऐं रुमानवी शाइर आकाश अंसारी जे क़त्ल केस में जवाबदार ॼाणायल लतीफ़ आकाश अंसारी जी ज़मानत लाइ दाख़िल दरख़्वास्त जी ॿुधणी अॼु थी रही आहे। जॾहिं त क़त्ल केस में जवाबदार ॼाणायल डॉक्टर आकाश अंसारीअ जे पालियल पुटु लतीफ़ आकाश अंसारी ज़मानत लाइ पंहिंजे वकील मार्फत दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। ज़मानत जी दरख़्वास्त जी ॿुधणी फर्स्ट एडिशनल सेशन ऐं मॉडल ट्रायल कोर्ट जे जज तस्वर राजपूत कई। अदालत में जवाबदार ॼाणायल लतीफ़ आकाश अंसारी ऐं फ़रियादी जानमुहम्मद अंसारी जा वकील पेश थिया, जॾहिं त डॉक्टर आकाश अंसारी जी बेव हलीमा अंसारी अदालत जे अहाते में मौजूदु हुई, पर हू केस जी सुनवाई दौरान हाज़ुर न थी। केस जे फ़रियादी जानमुहम्मद अंसारी जे वकील सुहेल हुसैन नुतकाणी ॿुधायो त केस जी पैरवी संदन सीनियर वकील तारिक शाह करे रहियो आहे। हू मुल्क में मौजूदु न आहे, उन करे संदसि पारां हुन केस जी पैरवी कई। हुन चयो त ईंदड़ ॿुधणी ते हू जवाबदार जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते एतिराज़ पेश कंदा। फ़रियादी जानमुहम्मद अंसारी ऐं डॉक्टर आकाश अंसारी जे दोस्त इल्मुद्दीन अंसारी साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर आकाश अंसारी जी ज़ाल हलीमा अंसारी भले कातिल पालियल पुटु लतीफ़ खे बचाइण जी कोशिशि करे, पर असां डॉक्टर आकाश अंसारी जो खून लोहण न ॾींदासीं ऐं क़ानूनी तौरु कोशिशूं जारी रखी कातिल खे सज़ा ॾियारींदासीं। जॾहिं त डॉक्टर आकाश अंसारी जी बेवा अदालत खे लिखी ॾिनो आहे त लतीफ़ आकाश क़त्ल में मुलविस न आहे ऐं हुन ज़मानत वारी दरख़्वास्त ते एतिराज़ वारण बदिरां लिखी ॾिनो आहे त जेकॾहिं लतीफ़ आकाश जी ज़मानत थिए थी त हुनखे को एतिराज़ न हूंदो। उन मौक़े ते साणनि एडवोकेट सलमान ॾाहिरी, वकील शाकिर नवाज़ शरद, ज़हीर अंसारी, ख़ादम अंसारी, डॉक्टर आकाश अंसारी जा माइट ऐं दोस्त पिणु मौजूदु हुआ। डॉक्टर आकाश अंसारी जी धीअ मीरा अंसारी संस माउ तरफ़ां लतीफ़ अंसारीअ जे हक़ में दाख़िल दरख़्वास्त ते काउंटर एप्लीकेशन दाख़िल करण बाबति सोशल मीडिया ते पोस्ट रखी आहे, जंहिंमें हुन चयो आहे त हूअ 26 जुलाई ते जवाबदार जी ज़मानत वारी दरख़्वास्त ख़िलाफ़ पंहिंजा एतिराज़ दाख़िल कराईंदी। डॉक्टर आकाश अंसारी लिखियो हो, ही जीवन रुगो न आहे को जर फोटो, न वारी ते लिको न को वाव झूठो, मञूं था बराबरि त अॼु या सुभाणे बदन जो ही बंबोर बिड़भांग थींदो, पुनल ई पसाहन जो वेंदो पलाणे, मगर हाणे उहा ई घड़ी जंहिंमें तूं मां जियूं था उन्ही जे हुजण खां त इनकार नाहे, इहो सभु छा आहे? ही नेणनि जा ॾीड़ा ॿरनि या उछामनि वॾी ॻाल्हि नाहे, मगर चइनि अखड़ियुनि जे सरगोशियुनि में बेआवाज़ लफ़्ज़नि खे माना त आहे, इहो सभु छा आहे? चुमियनि ऐं चपनि जे किनारनि जे विच में अहसास जो जेको सागर वहे थो, छा उहो कंहिं बि सूरत में सुकणो बि आहे? इहो सभु छा आहे? या जुदाइनि जे वीरान चांडोकियनि में कंडूरा ई टेशण तां
मुधम सुरन में लता गीत मीरा जो थी गुनगुनाए। छा उन्हीं गीत खे मौत ऐं मात आहे, इहो सभु छा आहे। ही जीवन रुगो न आहे जर फोटो, न वारी ते लीको न को वाव झूठो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जे मनपसंद प्रोग्राम सोच वीचार साण आऊं अव्हां जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। साईं मुंहिंजा हिकु डिघे अरसे खां अमन लाइ वाझाईंदड़ सिंध जे माण्हुनि जे सब्र जो पैमानो हाणे लबरेज़ थियणु लॻो आहे। हूअं त खणी समूरी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज जूं ख़बरूं रिपोर्ट थींदियूं रहनि थियूं, पर हाणे हिकु वॾो अवामी एहतिजाज कश्मीर कंदकोट ज़िले मां शुरू थियो आहे, जेको मार्च सूमर वारे ॾींहुं वफ़ाक़ी गादी वारे शहर इस्लामाबाद पहुतो आहे। कश्मीर कंदकोट ज़िले में धाड़िलनि एतिरो त तर तपाए छॾियो आहे जो माण्हुनि जो चैन आराम फिटी वियो आहे, पर सिंध हुकूमत आहे जेका चैन जी निंड सुतल आहे। ज़िले अंदरि धाड़िलनि जे राज ख़िलाफ़ शहरी इतिहाद ऐं मुख़्तलिफ़ तनज़ीमनि जा माण्हू अमन मार्च करे इस्लामाबाद पहुता आहिनि, जिते एहतिजाज कंदड़नि जे अॻवान चयो था आख़िर अमन अमान जे क़याम में कहिड़ी रुकावट आहे। सिंध हुकूमत समेत केर बि असांजी ॿुधण लाइ तयारु न आहे। हुन एहतिजाज कंदड़नि वटि संदनि ज़िले जे चूंडियल MNA अलीजान मज़ारी पहुतो, जंहिंखे हिन ख़ातिरी कराई त हू हिन मसइले ते बिलावल भुट्टो ज़रदारी फरियाल टारपुर ऐं क़ानून लागू कंदड़नि सां ॻाल्हाईंदो। संदसि अहिड़ो बयानु हैरत ॾियारण खां सवाइ कुझु बि न आहे। हिकु अहिड़ो ज़िलो जंहिंजो अवाम धाड़िलनि जे ख़ौफ़ ऐं आज़ार खां डिघे अरसे खां अज़ाब में मुब्तला आहे, उन ज़िले जो हिकु चूंडियल नुमाइंदो अञा ॻाल्हाईंदो। छा ॻाल्हाईंदो इहा बि सभिनी खे ख़बर आहे। हक़ीक़त में हर इलाइक़े जो चूंडियल नुमाइंदो जेकॾहिं पंहिंजे ज़िले अंदरि ॾोहारियुनि ऐं अमन दुश्मन जी सरपरस्ती करणी छॾे ॾिए त काफ़ी हद ताईं इलाइक़े में अमन क़ाइमु थी सघंदो। पर असांजे अक्सर चूंडियल नुमाइंदनि पंहिंजे इलाइक़ाई सियासत में असर रसूख़ क़ाइमु रखण लाइ पए ॾोहारी माफ़ियानि जी परवरिश कई आहे। कश्मीर कंदकोट ज़िले जे अवाम खे इस्लामाबाद पहुचण बैदि बि को ख़ातिर ख़्वाह जवाबु नाहे मिलियो। सूबे मां अगवा थियल माण्हू अञा ताईं बाज़ियाब न थी सघिया आहिनि। ॾोहारियुनि खे नक में नाकेली विधी न वई आहे। असां सम्झूं था त रुॻो कश्मीर कंदकोट ज़िले जे अमन अमान जो सुवालु न आहे, पर उहो समूरी सिंध जे अमन अमान जो मसइलो आहे ऐं हिन एहतिजाज खे समूरी सिंध में अमन जे क़याम जे मुतालबे वारो एहतिजाज सम्झणु घुरिजे। छाकाणि त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाज पिणु हलंदड़ आहे। छा सूबे अंदरि अमन अमान जे मसइले ते अघोर निंड सुतल हाकिमनि जे कन ते जूं चुरी सघंदी? उहो हिकु अहिड़ो सुवालु आहे जेको हल तलब आहे। असां उमेद था करियूं त हुकूमत अख पटींदी ऐं सूबे मां धाड़िलनि जे कहरी कारवायुनि जे ख़ात्मे लाइ को फ़ैसिलाइतो ऑपरेशन कंदी, जंहिंसां हक़ीक़ी माना में माण्हुनि जी जिंद उन्हनि ॾोहारी माफ़ियाउनि मां छुटी सघंदी। अवामी तहरीक जे सरबराह ऐं अवामी सियासत कंदड़ बरख सियासतदान ॾाहे मुफ़कर रसूल बश पलीजे जी वरसीअ जे मौक़े ते जुंगशाही भरिसां जलसो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें सिंध जे कुंड कुड़िछ मां काफ़िला शरीक थिया। जुंगशाही में थियल जलसे बाबति ख़ूबसूरत लेखिका रुबीना भट्टी मूसी हले सा जा जीव मिठो न करे जे उनवान हेठि लिखियो। 21 जून साल जो वॾे में वॾो ॾींहुं, ततल बरंदड़ सिज सखर खां जुंगशाही ॾांहुं सफ़र। उस्ताद सां हुब मोहबत ऐं जोश सफ़र जी सख़्ती खे मात ॾेई छॾी। सखर अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जो काफ़िलो 21 जून सुबुह जो 7 वॻे जुंगशाही ॾांहुं रवानो थियो। सभु साथी पंहिंजे हड़ा वड़ा भाड़ा करे उस्ताद सां निभाइण लाइ रवाना थियासीं। पिंडाल खां ॿाहिरां ई नारनि जी गूंज जुंगशाही खे जरकाए छॾियो हो। अंदरि दाख़िल थींदे ॾिठोसीं त मैदान मर्दनि औरतनि ऐं ॿारनि जे पुरजोश नारनि सां गूंजी रहियो हो। वाक़ई उहो फ़िक्र ज़िंदा नज़र आयो जो उस्ताद जी जुरत मदाणी वाट सोच एतमाद ऐं वलवले सिंधी और जूं राहूं हमवार करे छॾियूं। हर ईंदड़ काफ़िलो उस्ताद जी आख़िरी आरामगाह ते सुर्ख़ सलाम पेश करे निहायत ज़ाब्ते वारे तरीक़े सां वेंदो रहियो। पिंडाल अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे बहादुर कारकुननि सां टिमटार नज़र आयो। मुक़ररु उस्ताद खे भेटा पेश कंदे उनजी ॾसियल वाट ऐं नज़रिए ते साबित क़दमी सां हलण जो वचन वरचाए रहिया हुआ।
तकरीब दौरान जेके टेबलोज़ पेश थिया से पंहिंजो मिट पाण हुआ। जहां खे ॾियो मुबारकूं, असीं पिया काहींदा अचूं, नवनि सुरनि में ज़िंदगी जा गीत ॻाईंदा अचूं। सिंधी गर्ल्स स्टूडेंट्स जे भेनरनि वाक़ई जोश जज़्बे ऐं सुरियाई सां जीव खे जरकाए छॾियो। अहिड़ो एतमाद मूं अॻु कॾहिं बि कोन ॾिठो। इहा ॻाल्हि साबित करे थी त जिन भेनरनि टेबलो जी तयारी कई उन्हनि जो उन शइ सां इश्क़ हो। छो त असीं शयुनि सां इश्क़ रखी मक़सदु माणियूं था। टेबलो ज़रिए ॾिनल पैगाम बि धरती सां इश्क़ जो पैगाम हो। अहिड़ा मैसेज जेके सदियुनि ताईं ज़िंदा रहनि, जंहिंजो को अंत न हुजे, उहे इहा तारीख़ रक़म कंदा। पेंडाल में वेठल कारकुन आख़िर ताईं पुरजोश नज़र आया। को बि थकल नज़र न आयो। हर माण्हू जे चहिरे ते नवाणप नज़री। रज़ाकार बि तमामु घणा मुतहरिक नज़र आया। हर हिकु कारकुन पंहिंजी ॾिनल ज़िम्मेवारी तमामु सुठे तरीक़े सां सरअंजाम ॾिनी। किथे बि प्रोग्राम आगाज़ खां पुॼाणी ते टुटंदे नज़र न आयो। हिकु तसलसल आख़िर ताईं बरक़रार रखियो वियो। हिकु अहम ॻाल्हि हीअ बि हुई जो हिन हज़ारनि जे इज्तिमा खे बामाना ऐं हिकु पुर एहतिजाज बणाइण लाइ कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंधी हज़ारे एकड़ ज़मीन सरमाएदारनि हवाले करण ख़िलाफ़ु हिकु एहतिजाजी जलसे जो ॾेख ॾिनो वियो। स्टेज तां कारपोरेट फार्मिंग ऐं पंजाब पारां पाणी ते धाड़े ख़िलाफ़ु नारेबाज़ी थींदी रही ऐं उजरा ठहराव बि पास कया विया। तक़रीब जी सदारत कंदड़ अवामी तहरीक जे सदर वसंत थरी जी तक़रीर सां क़ाइदे इनक़लाब मोहतरम रसूल बख्श परिजो साहिब जी 7वीं वरसी जी तक़रीब पंहिंजे पुॼाणी ते पहुती। असीं कई यादगार लम्हा पंहिंजे हींअरे मंझि सांढे वापसि वियासीं। कारकुननि जो पंहिंजे महबूब अॻवान सां 7 साल गुज़रण बावजूदि ईअं पियो महसूसु थियो ॼण हू अॼु बि असां सां गॾु हुजे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं रुबीना भट्टी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साईं मुंहिंजा अॼु 26 जून आहे। 26 जून नामियारे शाइर अहमद ख़ान मदहोश जी वरसी जो ॾिहाड़ो आहे। सोच वीचार जे सफ़र में असीं बि नामियारे शाइर अहमद ख़ान मदहोश खे भेटाउनि जा गुलाब छींदासीं। अहमद ख़ान मदहोश जंहिंजे वाल जो नालो हाजी ख़ान, फ़क़ीर शुगली ज़ात खटी सुमरो। 15 अप्रैल 1931 ते ख़ैरपुर नाथन शाह जे ॻोठ सुल्तान चांडे में ॼाओ। 1932 में संदसि ख़ानदान जोही शहर में अची आबाद थियो। 1949 में सिंधी फाइनल कयाईं। 1957 में इंटर ऐं 1965 में अदीब फाज़िल सिंधी जा इम्तिहान पास कयाईं। गपल अरसो जोही में उस्ताद थी रहियो। हुन शाइरी जी सिख्या सैयद नजफ़ अली शाह लकियारी ऐं फैज़ बख्शापुरी खां वरिती। संदसि शाइरी जा मजमुआ दिलि जूं ॻाल्हियूं ऐं नज़र में नज़रबंद छपजी मंज़र आम ते आया। जॾहिं त ग़ज़ल ऐं नज़म जो खेसि वॾो शाइर मञियो वञे थो। अहमद ख़ान मदहोश 26 जून 2010 ते पसाह पूरा कया। अॼु अहमद ख़ान मदहोश जी वरसी मल्हाई पई वञे। अॼु अहमद ख़ान मदहोश जी यादि जो ॾिहाड़ो आहे। असीं खेसि भेटा पेश करण लाइ अव्हांजे समातनि जी नज़र करियूं था अहमद ख़ान मदहोश जी ख़ूबसूरत शाइरी। अहमद ख़ान मदहोश लिखियो हो, या नज़र बुलंद कर, या नज़र खे बंदि कर, या नज़र खणी न ॾिस, या नज़र कमंद कर, या नज़र में क़ैद थी, या नज़र सां क़ैद कर, कुझु न कुझु क़बूल कर, कुझु न कुझु पसंदि कर। बेख़बर खे दर्द मुंहिंजे जी ख़बर आहे किथे, रीअ दर्शन कोई नुस्ख़ो कारगर आहे किथे। आशिकनि खे इस्पतालनि में करियो दाख़िल भले, इस्पतालनि में इलाजे दिलि मगर आहे किथे। निब्ज़ ते आङुर रखण सां रूह खे राहत रसे, दोस्तो दस्ते शिफ़ासो बासर आहे किथे। जो नज़र सां धोए दिलड़ियूं ताज़गी बख़्शे छॾे, फैज़ बख़्शींदड़ उहो अहले नज़र आहे किथे। थो अचे हर को अकेलो ऐं अकेलो थो वञे, ज़िंदगी आहे सफ़र पर हम सफ़र आहे किथे। अॼु साफ़िन खे चयो मदहोश ख़बरूं पिया लिखो,
पर कहाणी ही असांजी मुख़्तसर आहे किथे। आईनो दिल जो जेसी आहे सफ़ा न थींदो, दर्शन जमाल हक़ जो हरगिज़ अता न थींदो। ज़ाते ख़ुदा खां जेको ख़ुदि जुदा न थींदो, उनखां जुदा कॾहिं बि आहे ख़ुदा न थींदो। इंसान जेसि ताईं दर्द आशना न थींदो, पक ॼाण पीर कामिल या पार सा न थींदो। ए रहवान मंज़िल अज़मो अमल लगरा, तक़दीर जो सितारो छो ज़ेर पा न थींदो। बदनाम करन नालो ए बेवफ़ा वफ़ा जो, तूं बेवफ़ा न थींदे हू बेवफ़ा न थींदो। जंहिं पाण में गुम थी ख़ुदि पाण खे न पातो, मदहोश हक़ संदो उनखां हक़ अदा न थींदो। हुअण पाण पंहिंजो विसारे छॾियो अथमि, मगर इश्क तुंहिंजो उजारे छॾियो अथमि। जो कां कां करे धार तोखां कंदो हो, उहो आउं जो कां मारे छॾियो अथमि। जिते विसविसन जा सवें बुत रखियल हा, उन घर में तोखे विहारे छॾियो अथमि। मरण खां अॻे ई कयमि कारनामो, जो पत्थर खे अहसासु ॾियारे छॾियो अथमि। ज़माने मिटाइण जी कोशिशि कई पर बका ताईं रस्तो ॿुहारे छॾियो अथमि। ॾिसो आउं केॾो गुनहगार आहियां, जहनम धिका ॾेई धिकारे छॾियो अथमि। न हिकिड़ो न ॿाटी, ए मदहोश दिलि मां हज़ारनि ग़मनि खे गुज़ारे छॾियो अथमि। अखड़ियनि में टिकी घर खे करणु यादि ग़लति आहे, दिलि बर सां मिली दर खे करणु यादि ग़लति आहे। जो जीव चवे तंहिंखे ॾिजे जाइ बि जी में, ख़ुदि गर्ज़ ऐं ख़ुदि सर खे करणु यादि ग़लति आहे। कदमनि में धरे सिर खे भला सिर खे खणा कीं, सिर ॾेई वरी सिर खे करणु यादि ग़लति आहे। जे दीद मिले दीद सां हिकु दीद वञे थी, दीदार जे मंज़र खे करणु यादि ग़लति आहे। जंहिं जाइ हुजे यार सां गॾु ग़ैर बि शामिल, उन मस्जिद मंदर खे करणु यादि ग़लति आहे। कंजूस जी यारी खां भलो आहीं अकेलो, बेफैज़ तवंगर खे करणु यादि ग़लति आहे। जो फ़र्क़ु वफ़ाउनि ऐं जफ़ाउनि जो न सम्झे, उन यार सितमगर खे करणु यादि ग़लति आहे। माण जे घुरी मंज़िल मक़सूद मदहोश, कंहिं राह जे पत्थर खे करणु यादि ग़लति आहे। हयाती रीत अहिड़ी हसरतनि में आज़माए वई, हथनि में ॼण त का शइ ॾेई वरी वापसि वराए वई। मसीहाई जे ख़ातिर दीद दीदनि सां मिलाए वई, मगर मुंहिंजी ॾुखायल ज़िंदगी वेतर ॾुखाए वई। कयो क़तलाम हुन तॾहिं, चयो कुझु बि न कंहिं हुनखे, मूंखां मसाह निकिती त वावेला मचाए वई। अक़ीदत मां सॼण जे शहर खे क़ाबो मञियो मूं, पर चरियो सम्झी समूरे शहर जी ख़लक़त खिलाए वई। अङण मुंहिंजे त हू महिमा थी आयो त छा आयो, न इज़हार तमन्ना थियो न महफ़िल ई मचाए वई। न मजबूरनि ते ही इल्ज़ाम हर जाइ हुजण जा हण, सिसी दर दर ते तुंहिंजे ई करे आहे झुकाए वई। चयो मुरझाए ॼण खां पोइ गुलनि पंहिंजे मुक़दर खे, टिड़ियासीं दामन सहरा में ख़ुशबू ई अजाई वई। मता मुर्कूं पसे लब ते चओ मदहोश ख़ुशि आहे, ग़मनि खे दिलि में दफ़नाए ख़ुशी आहे मल्हाई वई। दोस्त कंहिंखां जुदा ख़ुदा न करे, कंहिंखे ई ग़म अता ख़ुदा न करे। तुंहिंजे दर जो बणियो आहियां फ़क़ीर, ॿिए जे दर जो गदा ख़ुदा न करे। मुंहिंजो सीनो गभा गभा थी वञे, तीर तुंहिंजो ख़ता ख़ुदा न करे। रोज़े मैशर सवाइ तुंहिंजे बि काई मूंखां पुछा ख़ुदा न करे। मुंहिंजे नज़रनि में तूं हुजी हरदम, हिकिड़ी सात क़ज़ा ख़ुदा न करे। तोखे विहारे साम्हूं मदहोश, छा करे जे ख़ुदा ख़ुदा न करे। हीअ असीं अवांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियर शाइर अहमद ख़ान मदहोश जी ख़ूबसूरत शाइरी। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिबु आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था ईंदड़ ख़तरनि लाइ मौसम ते नज़र जे उनवान हेठि वहीद अली लगारी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। फितरत जंहिं इंसान खे हर तरफ़नि खां घेरे रखियो आहे, इंसान चाहे बि फितरत खां जान नथो छॾाए सघे। हूअ असांजे चौधारी हर तरफ़ मौजूदु आहे, पर असां उनखे ॾिसी नथा सघूं।
मौसम असांखे हर ॾींहुं महसूसु थींदी रहंदी आहे, पर असां उन जे पेचीदगीअ खां अक्सर बेख़बर हूंदा आहियूं। जॾहिं आसमान ते ककर ॾिसजनि था, हवा जो रुख बदिलजे थो या ओचितो वसकारो शुरू थी वञे थो, त असांखे अंदाज़ो थिए थो त फितरत ख़ामोश न आहे पर मुसलसिल हरकत में आहे। मौसम फितरत जी ज़ुबान आहे, जेका कॾहिं नरम त कॾहिं तूफ़ानी लहजे में ॻाल्हाईंदी आहे, पर हाणे इंसान उन ज़ुबान खे पढ़णु सिखियो आहे मौसमियात जे नाले सां। मौसम जी पढ़ाई यानी मेट्रोलॉजीअ जे मैदान में मौसम जी पढ़ाई कई वेंदी आहे। अॼु दुनिया तमामु घणो अॻिते निकिरी वई आहे, जंहिंखे सियासत, मार्केट ऐं मौसम जे हर पल जी ख़बर घुरिजे, छो त उन्हनि जो दुनिया जी तरक़ी में वॾो किरदारु आहे। मौसमियात रुॻो मौसम जी पढ़ाई न आहे, उहा धरती, हवा, पाणी, गर्मी पद, दबाव ऐं उन्हनि जे विच में थींदड़ हसास लाॻापन जे साइंसी सम्झाणी आहे। अॼु जे जदीद दौर में जिते मौसमियाती तब्दीली आलमी चैलेंज बणिजी चुकी आहे, उते मौसमियात सिर्फ़ु ज़रूरत न पर ज़िंदगी जो हिफ़ाज़ती हथियार बणिजी चुकी आहे। इंसान क़दीम दौर में आसमान ॾिसी अंदाज़ा लॻाईंदो हो त ईंदड़ मौसम कीअं हूंदी, पर अॼु मौसमी अॻकथी साइंस, रियाज़ियात, कंप्यूटर नमूननि ऐं ख़िला मां ईंदड़ अंगनि अखरनि ते ॿधल हूंदो आहे, जंहिंखे सम्झी साइंसदान मौसम जी अॻकथी कंदा आहिनि, जंहिंजो बुनियादु मिलियल अंगनि अखरनि ते हूंदो आहे। अंगनि अखरनि वारी मौसमी अॻकथी। इंसान अॼु तमामु घणी तरक़ी करे चुको आहे, तंहिं करे अॼु इंसान मौसम जी अॻकथी करण जे लाइ आसमान तरफ़ नथो ॾिसे या हवा जो रुख न, पर हर हिकु जुज़े जी पूरी ॼाण हासिलु करे पोइ मौसम जी अॻकथी करे थो। अॼु जे दौर में मौसम जी अॻकथी जे लाइ रियाज़ीअ जे हज़ारे मुसावातनि ज़रिए थींदी आहे, जिन खे सुपर कंप्यूटर हल कनि था। उन्हनि नमूननि या मॉडल्स में हज़ारे जॻहियुनि तां गॾु कयल मौसमी ॼाण जहिड़ोकि गर्मी पद, घिम, हवा जी रफ़्तार ऐं हवा जो दॿाउ वग़ैरह शामिलु हूंदा आहिनि। उन्हनि नमूननि जी मदद सां 3 कलाकनि खां वठी 15 ॾींहंनि ताईं जी मौसम जो अंदाज़ो लॻायो वेंदो आहे। थोरे वक़्त वारी मौसम जी अॻकथी 1 खां 3 ताईं हूंदी आहे। उहा सिर्फ़ु एतिरे ॾींहं जे लाइ तमामु घणी दुरुस्त साबित थींदी आहे। हीअ अॻकथी ख़ासि करे तूफ़ान, वसकारनि ऐं बर्फ़बारी जे लाइ हूंदी आहे। वॾे वक़्त वारी मौसम जी अॻकथी 1 खां 15 ॾींहंनि ताईं दुरुस्त साबित थींदी आहे। हीअ मौसमियाती अॻकथी ख़ासि करे ज़राइत ऐं डिज़ास्टर मैनेजमेंट लाइ तमामु ज़रूरी हूंदी आहे। मसनूई ज़हानत। AI अॼु जे दौर खे तमामु थोरो वक़्त में तब्दील करे रहियो आहे। AI जो इस्तेमालु हर जाइ ऐं शोबे में थी रहियो आहे। जदीद दौर में मसनूई ज़हानत AI मौसमियाती शोबे में बि इनकलाब आणे रही आहे। AI जा नमूना पुराणनि अॻकथियुनि मां सिखी नतीजे में नया अंग अखर ॾिए थी, जेके सही अॻकथियूं करण जे लाइ तमामु ज़रूरी आहिनि। मिसाल तौरु गूगल ऐं डीप माइंड ग्राफिक्स जे नमूननि सां मौसम जे अॻकथियुनि खे नओं मोड़ मिलियो आहे। हवा जो दॿाउ जेको ख़ामोश आहे पर मौसम जी तब्दीली में वॾो किरदारु अदा करे थो। हवा जे दॿाउ खे असां आम ज़िंदगी में महसूसु न कंदा आहियूं, पर उहो मौसम जे ठहिण ऐं तब्दील थियण जो बुनियादी सबबु मञियो वञे थो। हवाई दॿाउ ऐं ॿियनि क़िस्मनि जो हूंदो आहे, हिकु घटि दॿाउ ऐं ॿियो वधीक दॿाउ। वधीक दॿाउ वारो निज़ाम। जिते हवा जो दॿाउ वधीक हूंदो आहे, उते हवा हेठि वञी सतह ते पखिड़िजी वेंदी आहे। नतीजे तौरु मौसम साफ़ ऐं थधी थी वेंदी आहे। उन क़िस्म जी मौसम घणो करे सियारे में ॾिसण में अचे थी। घटि दॿाई निज़ाम। घटि दॿाउ वारी हवा गरम थी मथीं तरफ़ ॾांहुं सफ़र करे थी, जंहिंसां ककर ठहनि था, बरसातूं थियनि थियूं ऐं तूफ़ान पैदा थियनि था। घटि दॿाउ वारो निज़ाम मौसमी ख़तरनि जी निशानी हूंदो आहे। घटि दॿाउ घणो करे उते हूंदो आहे जिते गर्मी पद वधीक हूंदो आहे। ख़ते इस्तिवा घटि दॿाउ जो मिसाल आहे। जेकॾहिं ॾिसिजे त मौसमियात जो इंसान लाइ वॾी फ़ाइदेमंद आहे, जंहिंखे नज़र में रखी ज़राइत कई वेंदी आहे ऐं माण्हू कहिड़े ख़िते में कहिड़े वक़्तु रहणु बहितरु रहंदो, छो त असां ज़िंदगियूं महफ़ूज़ रहनि। उहे सभु फ़ैसिला मौसम खे नज़र में रखी कया वेंदा आहिनि। ॿियो त मौसमियात हाणे रुॻो मौसमनि जी ॼाण न आहे, पर इंसानी ज़िंदगी जी हिफ़ाज़त जो मसइलो बणिजी वई आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक वहीद लगारी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि।
अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।